स्कॉर्प एम्प्लॉइज़ यूनियन नौशर फिरोज़ पारां हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल ऑल सिंध इरीगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जे सूबाई जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लाड़क जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी स्कॉर्प एम्प्लॉइज़ यूनियन नौशर फिरोज़ जे सदर सागर यूसुफ मंगी, ख़ादिम हुसैन मरी, इरीगेशन यूनियन अॻवान मोहम्मद याकूब वगण, फूड एम्प्लॉय फेडरेशन अॻवान यूनिस राजपर, बेल्दिया वर्कर्स फेडरेशन अॻवान किशन राजा, आपका अॻवान कांडेरो खान अबड़ो, अली नवाज़ सोलंकी, SUP अॻवान ख़ादिम सियाल गुलाम अब्बास भट्टी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त 30,000 पौरियतनि जे अॻवान इकबाल अहमद लाड़क जे क़त्ल खे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर नौशर फिरोज़ पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तयार नाहे। मुज़ाहिरीन चयो त CCTV फुटेज बि वायरल थी विया आहिनि, जंहिं वीडियो में ॾिसी सघिजे थो त 2 मोटरसाइकिलुनि ते 4 कातिल फौरू कार जो पीछो करे रहिया आहिनि, पर अफ़सोस आहे जो पुलिस कख भञी बीणो कोन्हे कयो। ख़ामोश तमाशाई बणियल आहे। नौशर फिरोज़ ज़िले में बदअमनीअ जी बाहि ॿरी पई आहे, पर नौशर फिरोज़ पुलिस मंशियात फ़रोशनि ऐं ॾोहारियुनि खां माहवार चंदो वठण में मसरूफ़ आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध खां मुतालबो कयो त इकबाल अहमद लाड़क जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿिए सूरत में 22 फ़रवरीअ ते SSP ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो।